सिंध पुलिस जे आला इख्तियारनि पारां दादू जे ॿिनि SHOs खे मुअतल करण बैदि कराची रिपोर्ट करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। DIG इस्टेब्लिशमेंट नईम अहमद शेख, CIA इंचार्ज SHO बेनज़ीर जमाली ऐं SHO A सेक्शन एजाज़ मसण खे स्मगलर्स ऐं मंशियात फरोशन जी सहूलतकारी जे इल्ज़ामनि ते मुअतल करे लेटर जारी कया विया आहिनि। औरत SHO CIA इंचार्ज बेनज़ीर जमाली दादू में SSP बैदि ताक़तवर आफ़ीसर तौरु सुञाती वेंदी आहे। दादू ज़िले में मुक़ररु थींदड़ हर SSP बेनज़ीर जमाली मथां महिरबान रहंदो आहे। CIA इंचार्ज बेनज़ीर जमाली खे SHO वूमेन सां गॾु मुख़्तलिफ़ इज़ाफ़ी थाणनि जी चार्ज सां गॾु टास्क फोर्स में पिणु शामिल कयो वेंदो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि त ही पहिरीं औरत SHO आहे जंहिंखे स्मगलिंग ऐं मंशियात जे डीलरनि जी सहूलतकारी में B कंपनी कयो वियो आहे। ॿिए पासे दादू जे A सेक्शन थाणे ते SHO एजाज़ मसण खे मुअतल कयो वियो आहे, जेको कुझु ॾींहं खां सोशल मीडिया जी पिणु ज़ीनत बणियल आहे। ज़िले दादू में पुलिस जे ॿिनि SHOs खे मुअतल करे रिपोर्ट करण वारे हुकुम बैदि दादू पुलिस में थरथलो मची वियो आहे। IG सिंध ऐं DIG हैदराबाद पारां हिकु तफ़सीली रिपोर्ट जारी कई वई हुई, जंहिं में दादू जे मंशियात फरोशन, स्मगलिंग कंदड़ ऐं संदसि सहूलतकारी कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ SSP दादू खे लेटर जारी थिया हुआ, पर SSP दादू उन्हनि लेटर खे नज़रअंदाज कंदो रहियो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि त मुअतल थियल ॿिन्ही आफ़ीसरनि जी मिल्कियत ख़िलाफ़ बि तेज़ीअ सां जांच शुरू कई वई आहे। कैमरा टीम सां गॾु रिज़वान मंगी, कोशिश डिजिटल, दादू।